आहे घणो अघन जो तरस तबीबन, आहे घणो अघन जो तरस तबीबन, कयो वस वेजन किरियरी कीअं थिए। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मेरान क्लिनिक में अव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार। अव्हां जो मेज़बान डॉक्टर मखदूम लावल। उम्मीद तो कयां तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, सेहतमंद हूंदा ऐं हीउ जेको मौसम असांजो बदिलजी रहियो आहे इन्हनि में अव्हां बीमारियुनि खां महफ़ूज़ हूंदा। पर बिलफर्ज़ जेकॾहिं अव्हां जेके या अव्हांजे प्यारनि खे का अहिड़ी बीमारी आहे त हाणे परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे, छो जो रिमोट जे हिकु क्लिक ते या वरी जेकॾहिं आउं चवां त यूट्यूब ते मेहरान क्लिनिक कराची लिखण सां अव्हांजे साम्हूं ही प्रोग्राम खुली ईंदो। ईअं जेको आहे उहे हिन प्रोग्राम जे तवसुत सां ॼाण हासिलु करे सघो था असांजे मुआशिरे में जेके आम तौर ते बीमारियूं पायूं वञनि थियूं। अॼु बि असीं जेको आहे तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं ऐं असीं डिस्कशन जेका कंदासीं उहो कंदासीं हाइपर टेंशन, यानी जेको ब्लड प्रेशर आहे उहो वधी वञे थो त उहो ब्लड प्रेशर छो वधे थो, उन जा कहिड़ा कॉज़िस आहिनि, आया कहिड़ियूं अहिड़ियूं जेके आहिनि उहे खाधे खुराक आहिनि उन्हनि सां इन शइ जो इफेक्ट थिए थो। हिकर ब्लड प्रेशर अगरि थी वञे त पोइ छा उनजो जेको आहे उहो सिर्फ़ु यूनानी दवाउनि जे ज़रिए, लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन जे ज़रिए उनजो इलाजु थी सघे थो, या वरी जेको आहे उहो पाण ईअं चऊं त जेके देसी टोटका थियनि था या वरी हिकिड़ा एड्स एडवर्टाइज़मेंट ॾिसंदा आहियूं त ब्लड प्रेशर जो, डायबिटीज़ जो मुकमिल इलाजु मौजूदु आहे, त उन्हनि जे ज़रिए बि थींदो आहे या सिर्फ़ु इन जो जेको आहे उहो इलाजु कीअं आहे। इन ते पाण सां गॾु जेको आहे डिस्कशन करण जे लाइ इंतिहाई माहिर डॉक्टर मौजूदु आहिनि। डॉक्टर ज़काउल्ला अफ़गान साहब पाण माशाल्लाह सां जेके आहिनि उहे डायबिटीज़ जा स्पेशलिस्ट आहिनि, हाइपर टेंशन जा स्पेशलिस्ट आहिनि। उनखां पोइ हींअर मेडलिंक में जेके आहिनि उहे कंसल्टेंट जे तौर ते ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। सर अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो सर? ठीकु आहियो ठीक है। सर? अल्हम्दुलिल्लाह सर। प्रोग्राम मेहरान क्लिनिक में अव्हांखे दिलि जी गहराइनि सां थैंक भलीकार। यू साईं, थैंक यू सो मच। शुरूआती तौर ते आम माण्हुनि जे लफ़्ज़नि में अगरि पुछां त हाइपर टेंशन के आसान लफ़्ज़नि में कीअं जेको आहे डिफाइन करे सघिजे थो? साईं, हाइपरटेंशन के वे बैक 2003 में नेशनल जॉइंट कमेटी जेकी ही अमेरिकन हार्ट एसोसिएशन थी उनखे ॾाढी आसान तरीक़े सां जेको आहे उहो डिफाइन कयो ऐं पोइ उनखे रिवाइज़ कयो वियो 2018 में अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी ऐं अमेरिकन हार्ट एसोसिएशन। उन खां पोइ बसि इहे लेटेस्ट गाइडलाइंस हुयूं जंहिंमें हाइपरटेंशन खे डिफाइन कयो वियो। हाइपरटेंशन जो मतिलबु आहे ब्लड प्रेशर जो एतिरो वधणु मथे जो तव्हांजे जिस्म जे आज़ा खे उहो नुक़सानु पहुचाए सघे। त ब्लड प्रेशर एलिवेशन, एॾो ब्लड प्रेशर चढ़ी वञे त तव्हांजे जिस्म खे आज़ा खे नुक़सानु पहुचाए, उनखे चइबो आहे टारगेट ऑर्गन डैमेज। The blood pressure elevation to an extent that produces target organ damage in your body, यानी कि elevation blood pressure एतिरो थी वञे जो तव्हांजे जिस्म जे ऑर्गन्स खे डैमेज करे सघे। अच्छा सर, कहिड़ा कहिड़ा कॉज़िस थियनि था जंहिंजे करे हिकु माण्हू खे जेको आहे उनजो ब्लड प्रेशर उनजो वधी वञे थो या उनखे हाइपर टेंशन थिए थो? साईं, इहा क्लासिफिकेशन ब्लड प्रेशर जी इहा अकॉर्डिंग टू एटियोलॉजी आहे। पहिरियों जेको ब्लड प्रेशर जो क़िस्म आहे उनखे चइबो आहे असां प्राइमरी हाइपरटेंशन या एसेंशियल हाइपरटेंशन, जेको 90 to 95% पॉपुलेशन में हूंदो आहे, 90 खां 95। इन जी जेकी एज आहे थियण जी उहा हूंदी आहे 30 खां 50 साल जे विच ते। इहो मॉडरेट हाइपरटेंशन ईंदो आहे, एॾो मथे न वेंदो आहे, दरमियानो ब्लड प्रेशर जी एलिवेशन थींदी आहे। ऐं इन जी फैमिली हिस्ट्री हूंदी आहे, तव्हांजे बाबा खे तव्हांजे ॾाॾनि में हाइपरटेंशन जी हिस्ट्री हूंदी, मौरूसी तौर ते अगरि हुजे। मौरूसी तौर ते उन में इहो हाइपरटेंशन जेको एसेंशियल हाइपरटेंशन थींदो आहे। ॿियो आहे इन जो आहे, ऐं ॿियो आहे सेकेंडरी हाइपरटेंशन जेको 5 खां 10% हूंदो आहे, इनखे चइबो आहे सेकेंडरी हाइपरटेंशन। सेकेंडरी मतिलबु तव्हांजे जिस्म जे आज़ा में अहिड़ी का पैथोलॉजी हुजे जंहिंजे करे इहो ब्लड प्रेशर वधे थो। उन खां सभिनीनि खां इम्पोर्टेंट उन में हूंदा आहिनि गुर्दे जूं कॉज़िस, जंहिंखे असां रीनल कॉज़िस चइबो आहे, इहे 80% हूंदा आहिनि। ऐं इन्हनि खे असां चइबो आहे रीनल आर्टरी स्टेनोसिस, जेकी तव्हांजे गुर्दे जे अंदरि जेकी रत जी नाली थी वञे उन जी तंगी थी वेंदी आहे 80%, त उन में इहो हाइपरटेंशन थींदो आहे। ॿी आहे ब्लड प्रेशर जेको एंडोक्राइन तव्हांजा ऑर्गन्स आहिनि, जीअं तव्हांजो थायरॉइड आहे, जीअं तव्हांजो एड्रिनल ग्लैंड आहे, उन में पैथोलॉजी थींदा आहिनि, उन में हार्मोन्स वधी वेंदा आहिनि, जीअं कोर्टिसोल वधी वेंदो आहे, ऐं उन में थायरॉइड हार्मोन्स में तव्हांजो थायरॉइड हार्मोन्स वधी वेंदा आहिनि। इन जो जेको हाइपरटेंशन थींदो आहे उहो जेको आहे उहो एंडोक्राइन कॉज़िस चइबो आहे। थर्ड हूंदो आहे तव्हांजो ड्रग्स, जेके दवाऊं तव्हां वठो था। दवाऊं जेके तव्हां वठो था, जीअं ॾाढो कॉमनली यूज़ असां कंदा आहियूं त थोरो सूरु थी वञे जिस्म में त असां पैरासिटामोल खाई छॾिया, तव्हां ब्रूफिन खाई छॾियो। तव्हां पुछो ई न पाए डॉक्टर खां त तव्हांखे कॾहिं ज़रूरत आहे ऐं केतिरी ज़रूरत आहे। असां फ्रीक्वेंटली एॾो इस्तेमालु कंदा आहियूं पेन किलर्स खे
जंहिंमें उहो डैमेज कंदो आहे गुर्दे जी नालीअ खे ऐं उन सां हाइपरटेंशन थी वेंदो आहे। ॿिया आहिनि कॉर्टिकोस्टेरॉइड्स, स्टीरॉइड्स जेके तव्हां अस्थमा में यूज़ कंदा हो, इलाही सारनि बीमारियुनि में तव्हां यूज़ कंदा हो, उन सां जेको आहे न जिस्म में पाणी जी रिटेंशन थींदी आहे ऐं उन सां हाइपरटेंशन थींदो आहे। जेको सेकेंडरी हाइपरटेंशन आहे इहो एब्रप्ट थींदो आहे, इहो ओचितो थींदो आहे ऐं इहो एतिरो घणो थी वेंदो आहे त असां उनखे हाइपरटेंसिव एमरजेंसी जो नालो ॾेई छॾींदा आहियूं। जॾहिं ब्लड प्रेशर 210 ऐं 130 खां मथे थी वञे, या उहो ब्लड प्रेशर जेको 3 या 4 दवाउनि सां बि कंट्रोल न थी सघे। इहे ॾाढो इम्पोर्टेंट आहे। अगरि तव्हांजी दवाऊं वठो था रेगुलरली ऐं तव्हांजो ब्लड प्रेशर 3 या 4 दवाउनि सां जेको तव्हांजो टारगेट गोल आहे, जेको आहे 140 ऐं 90 खां हेठि आहे, उहो नथो अचे इन 6 months to 1 year, 6 महीननि खां 1 साल ताईं, त इहो सेकेंडरी हाइपरटेंशन जो कॉज़ इनखे असांखे डिटेक्ट करणु खपे। इन जी उमिरि छा आहे? हे 30 सालनि खां घटि माण्हुनि में थींदो आहे ऐं 60 सालनि जे मथे माण्हुनि में थींदो आहे, एल्डरली में थींदो आहे। ठीकु आहे, त इहो आहे सेकेंडरी हाइपरटेंशन। अच्छा सर, इन में खाधे खुराक जूं अहिड़ियूं शयूं या वरी जेका डेली लाइफ रूटीन आहे उन सां बि कोई इफेक्ट पवे थो, उन सां बि ब्लड प्रेशर वधण जा जेके आहिनि रिस्क वधी वञनि था? जी साईं, इहो ॾाढो इम्पोर्टेंट सुवालु आहे जेके असांजे ॿुधण वारनि जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे इहो ॼाणणु त उहे कहिड़ा फैक्टर्स आहिनि जेके ब्लड प्रेशर तय कंदा आहिनि। इन्हनि खे चइबो आहे कार्डियोवैस्कुलर रिस्क फैक्टर्स। इहे ॾाढा इम्पोर्टेंट आहिनि। हिकिड़ी इहो शइ आहे, हिकिड़ा आहिनि मॉडिफाइबल जेके तव्हां मॉडिफाई करे सघो था, जिन खे बदिले सघो था। पाण मुरादो उन्हनि खे चेंज करे सघो था। हिकिड़ा आहिनि नॉन मॉडिफाइबल जेके तव्हां नथा चई सघो। फॉर एग्ज़ाम्पल एज जीअं वधे थी त हाइपरटेंशन जो प्रिवेलेंस वधी वेंदो आहे। तव्हांखे हैरानी थींदी त हिकिड़ी स्टडी अमेरिका में थी, हुन में 90% प्रिवेलेंस जेको हाइपरटेंशन जो उहो 55 खां 65 जे दरमियान उमिरि में थियो आहे। ठीकु आहे न, त इहो 90% प्रोबेबिलिटी जेकी डेवलपमेंट ऑफ हाइपरटेंशन जी आहे उहो 55 खां 65 सालनि, इहो तव्हां चेंज नथा करे सघो। तव्हांजी फैमिली हिस्ट्री आहे हाइपरटेंशन जी, इहो बि तव्हां चेंज नथा करे सघो। ऐं तव्हांजो मेल जेंडर आहे, तव्हां मर्द हो, इहो बि तव्हांजे हथ में न आहे इहो चेंज करणु। त इहे फैक्टर्स आहिनि जेके तव्हां चेंज नथा करे सघो। इन में फैमिली हिस्ट्री आहे, एज आहे, ठीकु आहे, ऐं मेल जेंडर आहे। नॉन मॉडिफाइबल रिस्क फैक्टर्स इहे आहिनि जेके तव्हां चेंज करे सघो था। फॉर एग्ज़ाम्पल फिज़िकल इनएक्टिविटी आहे, तव्हां हलो ई नथा, इनखे तव्हां हलणु शुरू कयो, पंहिंजी एक्सरसाइज़ कयो, वर्जिश कयो। तव्हां लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन इहो कयो त तव्हां डाइट ते कंट्रोल कयो। डाइट में कंट्रोल छा कंदो सर, तव्हां? कहिड़ा खाधे खुराक आहिनि हा, जेके ब्लड प्रेशर में? उहो आहे त असांजो जेको अॼुकल्ह जो फैशन थियो आहे फास्ट फूड, जेके जंक फूड चयो, जंक माना कचिरो। अमेरिकन्स पाण त जंक फूड चई छॾियो, पर तव्हांखे उन्हनि इनकरेज कयो त तव्हां खाओ उनखे, उहो जंक फूड आहे। उन में अहिड़ियूं फैट्स आहिनि जेके 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 आहिनि प्रोसेस्ड आहिनि, मीठा ऐं फैट आहे, जेके तव्हांजी दिलि जे लाइ ठीकु न आहिनि। ॿी ॻाल्हि आहे त असांजी भाॼियुनि जो इस्तेमालु ऐं असांजे फ्रूट जो इस्तेमालु बिल्कुलु न आहे असांजे खाधनि में। यंग जनरेशन्स जेके आहिनि उहो फैट्स खाइनि था, ड्राई जेको आहे न फास्ट फूड खाइनि था, डीप फ्राइड वेजिटेबल्स ऐं जेको आहे न फ्रूट्स जो इस्तेमालु न आहे। ॿी ॻाल्हि आहे ओबेसिटी, मोटापो ॾाढो थी वियो आहे असांजे यंग जनरेशन में। तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान में प्रिवेलेंस ऑफ हाइपरटेंशन हाणे कैलकुलेट कयो थो वञे 15 सालनि खां मथे। इहा केॾी हिकिड़ी सोचण जी हिकिड़ी इहा फैक्ट आहे त 15 सालनि खां मथे असांजा ॿार हाइपरटेंसिव जे रिस्क ते आहिनि। छो जो उहे ओबीस आहिनि, उहे थुल्हा आहिनि, उन्हनि जी फिज़िकल एक्टिविटी न आहे, उहो हाई सोडियम ॾाढो लूण जो इस्तेमालु आहे उन्हनि जे प्रोसेस फूड में, ऐं वेजिटेबल्स ऐं पाणी नथा पीअनि। ऐं सभिनीनि खां मुअज़र जेकी शइ आहे त उहो राति जो जागनि था। एडिक्वेट स्लीप, जेकी 12 बजे खां पहिरियों जी निंड, जेके 8 कलाकनि खां वधीक हुजणु खपे, उहो असां नथा सुम्हूं अनफॉर्चुनेटली। त उन में स्ट्रेस हार्मोन्स था रिलीज़ थियनि, जंहिंमें कॉर्टिसोल आहे, उन में तव्हांजी एड्रेनलिन एॾी एक्ट थी करे तव्हांजे ब्लड वेसल्स ते, रेज़िस्टेंस वधाए थी ऐं तव्हांखे हाइपरटेंशन थो थिए। त सुम्हणु 8 कलाक बिफोर 12 इज़ वेरी नेसेसरी। अगरि तव्हां 12 खां पोइ हिकिड़ो कलाक बि जाॻो था त तव्हां 2 कलाक पंहिंजी हेल्दी स्लीप जो वेस्ट था कयो। अच्छा, इन में स्मोकिंग या जेके नशावर शयूं आहिनि उन्हनि सां बि को ब्लड प्रेशर वग़ैरह वधी सघे थो, या वरी उन्हनि जो को बि इन शइ ते इफेक्ट न आहे हूंदो? बिल्कुलु साईं, स्मोकिंग जेको आहे उहो साइलेंट किलर आहे। जीअं हाइपरटेंशन खे साइलेंट किलर चयो वेंदो आहे। इन में तव्हांजी स्ट्रोक रिस्क वधे थो, इनखे तव्हांजी हार्ट अटैक जो रिस्क वधे थो, इन में तव्हांजी पैराफिड आर्टरियल डिज़ीज़ जेकी तव्हांजी
पेरनि जूं शरियान आहिनि इन्हनि जी डिज़ीज़ ऐं इन्हनि जूं तंगियूं वधी सघनि थियूं जेके इस्केमिक सिंड्रोम्स चवंदा आहिनि त जे स्मोकिंग त छा कंदो आहे जेकी निकोटीन आहे डोंट थिंक दैट निकोटीन जेको आहे उहो फ्रूट आहे जेको तव्हां खाओ था निकोटीन वाइट निकोटीन पॉइज़नस आहे इहो हिकिड़ो अहिड़ो केमिकल आहे जेको तव्हांजे इंफ्लेमेटरी मार्कर्स सोज़िश जा जेके कीमिया आहिनि उन्हनि खे वधाईंदो आहे न्यूट्रोफिल्स खे वधाईंदो आहे कीमिया जेके तव्हांजी सोज़िश जा आहिनि जंहिंमें ESR आहे सी रिएक्टिव प्रोटीन आहे इनखे वधाईंदो आहे उहो तव्हांजे ब्लड वेसल्स खे डैमेज कंदो आहे जॾहिं डैमेज कंदो आहे त उन में थिकनिंग थी वेंदी आहे ब्लड वेसल्स जी उहो सख़्तु थी वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि सां हाइपरटेंशन थींदो आहे त जेको आहे स्मोकिंग जेको आहे उहो साइलेंट किलर आहे जेको कंपाउंड कंदो आहे हाइपरटेंशन जे इंसिडेंट खे त उहो उन में मोर्टेलिटी कराए या उन में अमवात थियनि ऐं बीमारियूं थियनि हाइपरटेंशन जे करे बहरहाल डॉक्टर साहब ॾाढी असांजी करामत गुफ़्तगू हिन ते हले थी पर हिते वक़्तु थियो हिकिड़े नंढे ब्रेक जो नाज़रीन सां जुड़ियल रहो मुलाक़ात कयूं था नंढे ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन अच्छा नाज़रीन ब्रेक ते वञण खां पहिरियां पाण इहा ॻाल्हि ॿोल कई त स्मोकिंग इन शावर शयूं कीअं इफेक्ट कनि थियूं हाणे जेका आहे उहा पाण हिन ते ॻाल्हि कंदासीं त जेका हाइपर टेंशन आहे डॉक्टर साहब इन में असांखे ॿुधायो त जेका नॉर्मल वैल्यू आहे ब्लड प्रेशर जी उहा केतिरी हूंदी आहे केतिरी जेका आहे उहा वैल्यू अचे थी त असीं उनखे चऊं था त इहो प्री हाइपरटेंसिव आहे उन खां पोइ हाइपरटेंशन वग़ैरह असां उनखे लेबल कंदा आहियूं सही आहे इनखे चइबो आहे GNC8 या क्लासिफिकेशन अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी अमेरिकन हार्ट एसोसिएशन जे मुताबिक़ 2018 में पब्लिश थी उनखे इन्हनि चेंज न कयो आहे अञा ताईं हाइपरटेंशन जे थ्रेशहोल्ड खे इन्हनि घटायो आहे त पहिरियों त नॉर्मल ब्लड प्रेशर जेको तव्हांखे ॿुधायो वियो आहे उहो आहे बिलो 120/80 120 ऐं 80 जे हेठों हे नॉर्मल ब्लड प्रेशर आहे अच्छा इन ऐं हाइपरटेंशन जे विच ते हिकिड़ी एंटिटी हिकिड़ो क्लास इन्हनि विधो आहे उनखे चयो आहे इन्हनि एलिवेटेड ब्लड प्रेशर एलिवेटेड ब्लड प्रेशर जो मतिलबु आहे त 120 ऐं 129 जे विच ते ऐं 80 जे हेठों उहो बि एलिवेटेड ब्लड प्रेशर आहे ठीकु आहे पोइ असां अचूं था हाइपरटेंशन ते हाइपरटेंशन जेको आहे उहो आहे 130 to 139 ऐं पोइ 80 to 89 इहो आहे स्टेज 1 ब्लड प्रेशर 140 खां 90 जे मथां जेको थी वेंदो आहे उनखे चइबो आहे असां स्टेज 2 त हाइपरटेंशन खे कैटेगराइज़ कयो वियो आहे स्टेज 1 ऐं स्टेज 2 में उन खां पहिरियों तव्हांखे ॿुधायो वियो आहे एलिवेटेड ब्लड प्रेशर ऐं उन खां पहिरियों तव्हांखे ॿुधायो वियो आहे त तव्हांजो नॉर्मल ब्लड प्रेशर जेको आहे उहो 120 ऐं 80 जे हेठों हूंदो अच्छा सर अगरि को बि पेशेंट आहे उहो कहिड़ी जेके आहिनि साइन एंड सिम्टम्स सां ईंदो आहे ऐं क्लिनिकली अवां उनखे कीअं डायग्नोस करे लेबल कंदा आहियो त हाणे हिनखे हाइपरटेंशन यानी ही हाइपरटेंसिव पेशेंट आहे सही मोस्ट इम्पॉर्टेंटली ज़रूरी आहे त ॿिनि क़िस्मनि जा सिम्टम्स हुजनि जेके ॾाढे कॉमन 80% कॉमन हूंदा आहिनि माण्हू जॾहिं निंड मां उथंदो उनखे अर्ली मॉर्निंग हेडेक थींदो मथे जो सूरु थींदो जेको फ्रंटल हूंदो जेके मथे वारे साम्हूं वारे मथे जे पोर्शन में थींदो ऐं इहो ग्रिपिंग हूंदो बिल्कुलु स्क्वीज़िंग हूंदो की का तव्हांजे मथे खे कंहिं ग्रिप करे छॾियो आहे उन में तव्हांजा ॻोड़ा बि निकिरी सघनि था एॾो सिवियर मॉर्निंग हेडेक चइबो आहे सुबुह जो मथे जो सूरु उथण खां पहिरियों इहो जेको आहे तव्हांजो पेन किलर सां न वेंदो बिल्कुलु न वेंदो ऐं उन में अगरि तव्हां होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग कंदो त तव्हांजो ब्लड प्रेशर चढ़ियल हूंदो ॿी आहे त नेज़ल ब्लीड नक में जेके आहे रत अचणु नक मां जंहिंखे असां एपिस्टेक्सिस चवंदा आहियूं इहे ॿ ॾाढा कॉमन सिम्टम्स आहिनि जेके हाइपरटेंशन में पहिरियों दफ़ो थींदा आहिनि ॿिया आहिनि साह जो भुरण जंहिंखे शॉर्टनेस ऑफ ब्रेथ चइबो आहे चेस्ट पेन छातीअ में सूरु ठीकु आहे न वर्टाइगो चक्कर अचणु ठीकु आहे या डिज़नेस तव्हांखे चक्कर अचणु या तव्हांजे कननि में साउंड्स अचनि रिंगिंग ऑफ द ईयर्स ठीकु आहे त इहे चेस्ट पेन शॉर्टनेस ऑफ ब्रेथ ऐं ॿी ॻाल्हि आहे त तव्हांजे पेरनि में सोज़िश थी वञे एंकल एडिमा थी वञे ठीकु आहे त इहे ॾाढा कॉमन सिम्टम्स आहिनि जेके ब्लड प्रेशर जे माण्हुनि में ऑनसेट में थींदा आहिनि पर मोस्ट इम्पॉर्टेंटली आहे
अर्ली मॉर्निंग हेडेक, जेके सुबुह जो मथे जो सूरु, ऐं नक मां रत जो वहणु, एपिस्टैक्सिस जेके चइबो आहे। तव्हां डायग्नोसिस कीअं कंदा आहियो? अगरि हिकिड़ो पेशेंट अचे थो इन्हनि साॻी साइन एंड सिम्टम्स सां, त तव्हां हुनखे कीअं डायग्नोस कंदा आहियो? फाइनली कीअं डायग्नोसिस यानी तशख़ीस ताईं पुॼंदा आहियो त वाक़ई में हिनखे हाइपरटेंशन ऐं जेके बि साइन एंड सिम्टम्स आहिनि उहे हाइपरटेंशन जे करे ई आहिनि? सही, इनखे कैनेडियन हाइपरटेंशन एजुकेशन प्रोग्राम हिकिड़ो एल्गोरिदम ॾिनो, हिकिड़ो टाइम टेबल ॾिठो, जेको तव्हांखे 5 विज़िट्स ते जेको आहे न उनजी डिटेल्स आहिनि। त हिकिड़ो त हाइपरटेंशन उहो आहे जेको पेशेंट प्रेज़ेंट करे हाइपरटेंसिव एमरजेंसी में, जंहिंखे असां हाइपरटेंसिव एमरजेंसी अर्जेंसी चवंदा आहियूं, जंहिंजो ब्लड प्रेशर 220 खां 130 जे विच ते, अगरि इहो आहे ब्लड प्रेशर त उनखे हाइपरटेंसिव तव्हां डायग्नोस करे छॾी आहे। अगरि ब्लड प्रेशर 140 ऐं 180 जे विच ते आहे ऐं 90 ऐं 100 जे विच ते आहे, त तव्हां इन में अगरि पेशेंट सिम्टमेटिक आहे, उनखे मथे जो सूरु आहे या को सिम्टम्स आहिनि, त राइट अवे तव्हांखे दवा शुरू करणी आहे। अच्छा, ठीकु आहे। जेकी एमरजेंसी आहे या अर्जेंसी आहे, उन में त स्ट्रेट अवे तव्हांखे दवा शुरू करणी आहे। ठीकु आहे। अगरि सिम्टम्स न आहिनि ऐं 140 ऐं 180 जे विच ते आहे ब्लड प्रेशर, या 90 ऐं 100 जे विच ते आहे, त इन में तव्हां पेशेंट खे 3-4 दफ़ा तव्हां क्लिनिक में घुराईंदव रीचेक करण लाइ। ठीकु आहे। उमूमन ॾिठो वियो आहे त 3 ऐं 4 ऐं 5 विज़िट में जेको मथे हाइपरटेंशन आहे, जेको स्ट्रेस सां रिलेटेड आहे, या तव्हांखे सॉल्ट इंटेक सां वधियल आहे, जेके इनएडिक्वेट स्लीप आहे, कंहिं वक़्तु जेको कैफीन इंटेक आहे, कंहिं माण्हू ॾाढी चांहि थो पीए, अगरि तव्हां इन्हनि खे तव्हां ॿिए महीने पोइ हर महीने या हर 15 ॾींहंनि खां पोइ उनखे सॾायो ऐं 5th रीडिंग में उनजो ब्लड प्रेशर 130 खां 80 जे हेठो अची वञे, त पोइ असां डायग्नोस न कंदासीं हाइपरटेंशन। अगरि लाइफस्टाइल मॉडिफिकेशन खां पोइ बि उहो माण्हू आहिनि जेके एसिम्टोमेटिक, जिन में सिम्टम्स न आहिनि, ऐं उन में इहे 130 खां मथे इन्हनि जो ऐं 80 खां मथे ब्लड प्रेशर थी वञे, त उन्हनि खे असां हाइपरटेंसिव डायग्नोस करे छॾींदासीं। अगरि सर कंहिंखे ब्लड प्रेशर जेको आहे उहो थी वञे थो हिकु भेरो, त उन खां पोइ उनखे छा करणु खपे? को बि मर्द आहे, औरत आहे, उनखे हिकु भेरो ब्लड प्रेशर थी वियो, त हाणे उनखे छा करणु खपे? साईं, सभिनीनि खां इम्पोर्टेंट आहे त उहो कीअं सुञाणींदो त उनखे ब्लड प्रेशर थियो। उहो साॻियो आंसर आहे त उनखे सिम्टम्स थींदा। उनखे मथे में सूरु पवंदो सुबुह जो, जेको पेन किलर सां न वेंदो, ऐं उनखे जेको आहे नेज़ल ब्रीथ ईंदी, नक मां जेको आहे रत वहंदी। इहे 2 सिम्टम्स अगरि थी वञनि, या उहो थोरो उनजो मूड इरिटेबल हुजे, उहो चिड़चिड़ो फील कंदो हुजे, साह में तकलीफ़ हुजे, तव्हांजे ॼंघुनि में या पेरनि में सोज़िश थी वञे, ठीकु आहे, त उनखे ब्लड प्रेशर यकदमि पंहिंजे जेको उनजो हेल्थ केयर प्रोफेशनल आहे, पंहिंजो डॉक्टर आहे, जेको प्रॉपर हाइपरटेंसिव स्पेशलिस्ट आहे, या सुठो जनरल प्रैक्टिशनर आहे, जेको एक्सपीरियंस्ड आहे, उनखे ॾेखारणु खपे। उन में उहो छा कंदो? हिकु त तव्हांजी कॉज ऑफ हाइपरटेंशन उहो इस्टेब्लिश कंदो, त तव्हांखे एसेंशियल प्राइमरी हाइपरटेंशन आहे, या मोरोसी आहे, या तव्हांखे उहो हाइपरटेंशन आहे जेको सेकेंडरी कॉज आहे, जेके कॉज़िस मां ॿुधाया। त उहो कॉज ऑफ हाइपरटेंशन जेको आहे उहो डिसाइड कंदो, ऐं स्टेज डिसाइड कंदो त तव्हांखे एलिवेटेड ब्लड प्रेशर आहे, तव्हांखे स्टेज 1 हाइपरटेंशन आहे, या स्टेज 2 हाइपरटेंशन आहे। उन जे हिसाब सां उहो लाइफस्टाइल मॉडिफिकेशन तव्हांखे ॿुधाईंदो, ऐं तव्हांखे दवाऊं एडवाइस कंदो। ठीकु आहे। त मां उन डिटेल्स में न वेंदुमि मैनेजमेंट जी, पर इहो इन करे डॉक्टर ॾे वञणु ॾाढो इम्पोर्टेंट आहे, ऐं त डिटर्मिन करे त तव्हांखे कॉज ऑफ हाइपरटेंशन छा आहे, उहो कंहिंजे करे आहे ब्लड प्रेशर, तव्हां कहिड़े में था अचो, प्राइमरी में था अचो या सेकेंडरी में था अचो, या उनजो तव्हांखे स्टेज कहिड़ी आहे, जीअं उहो पंहिंजी मैनेजमेंट शुरू करे सघे। अच्छा डॉक्टर साहब, अगरि कंहिंखे हिकु भेरो ब्लड प्रेशर थी वञे थो, छा उहो दवाउनि सां ई ठीकु थिए थो? पर जेकॾहिं अगरि माण्हू उन कॉज़ खे जेको आहे ख़तमु करे छॾे, लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन आणे, एक्सरसाइज़ करे, उन क़िस्म जूं उहे शयूं न खाए, त उन सां उहो ठीकु थी वेंदो आहे, या उनखे दवा या जेका मेडिसिन आहे उहा डेली बेसिस ते वठणु ॾाढी लाज़मी थी वेंदी आहे? साईं, जेको स्टेज 1 हाइपरटेंशन आहे, जेको 130 ऐं 90 जे विच ते आहे, स्टेज 1 हाइपरटेंशन या एलिवेटेड ब्लड प्रेशर, उनखे तव्हां लाइफस्टाइल मॉडिफिकेशन सां लूण जो घटि इस्तेमालु कयो, पाणी घणो पीओ, निंड कयो प्रॉपरली 8 कलाक, वॉक कयो 30 खां 40 मिंट रोज़ाना 5 ॾींहं हफ़्ते में, ऐं डाइट ते रहो, ऐं सभिनीनि खां इम्पोर्टेंट आहे वज़न लूज़ कयो।
7 खां 10% तव्हां वज़न लूज़ कंदव, तव्हां वॉक कंदव, तव्हां सॉल्ट डाइट खे घटाईंदव, वाटर इनटेक वधाईंदव ऐं तव्हां स्ट्रेस खां परे रहो ऐं निंड पूरी कयो, ठीकु आहे न? त इन में जेको आहे ऐं सभिनीनि खां इम्पोर्टेंट आहे स्मोकिंग छॾियो, क्विट स्मोकिंग। स्मोकिंग छॾींदव, लाइफस्टाइल बिहेवियर्स इहे तव्हां ऑब्ज़र्व कंदव, इन्हनि ते तव्हां हलंदव त तव्हांजो स्टेज 1 ऐं एलिवेटेड ब्लड प्रेशर जेको आहे ठीकु थी वेंदो। अगरि उन सां ठीकु नथो थिए ऐं तव्हांखे स्टिल तव्हांखे स्टेज 1 में ब्लड प्रेशर आहे त तव्हां हिकु दवा सां कंट्रोल शुरू कंदव, जंहिंखे असां मोनोथेरेपी चवंदा आहियूं, ठीकु आहे? अगरि तव्हांजो स्टेज 2 में हाइपरटेंशन आहे जेको 140 ऐं 90 खां मथे आहे त असांखे उमूमन 2 दवाऊं शुरू में ई शुरू करणियूं पवंदियूं आहिनि, जीअं तव्हां 3 खां 6 महीननि में तव्हां पंहिंजे टारगेट अचीव करे सघो, जेके 130 ऐं 80 जे हेठां आहे। कहिड़े क़िस्म जूं एक्सरसाइज़िस जेके आहिनि उहे ब्लड प्रेशर खे घटाइण में अहम किरदारु अदा कनि थियूं? सही, सभिनीनि खां इम्पोर्टेंट आहे उहो तव्हांजी फिज़िकल एक्टिविटी ऐं स्टेमिना ते डिपेंड थो करे त तव्हां ज़िंदगीअ में पहिरियों का एक्टिविटी कई आहे, फिज़िकल एक्टिविटी या न। तव्हां ओबीस हो, मां इन चवंदुमि त तव्हां जेको आहे न उहो 2 कलाक ब्रिस्क वॉक कयो या तव्हां ट्रेडमिल कयो, उन सां प्रॉब्लम थी सघे थो, तव्हांखे ख़बर ई न आहे त अंडरलाइन तव्हांखे हार्ट डिज़ीज़ आहे, ठीकु आहे? त उहो हेल्दी न आहे। त उमूमन शुरूआत जेके माण्हू फिज़िकल एक्टिविटी जी कंदा आहिनि उन्हनि में इन्हनि खे दरमियाने स्पीड में मॉडरेट एक्टिविटी, जंहिंखे दरमियाने स्पीड में वॉक करणु खपे, जंहिंखे ब्रिस्क वॉक चइबो आहे, जेको 30 खां 40 मिंटनि जे लाइ कंदा, 5 ॾींहं हफ़्ते में, 2 ॾींहं आराम कंदा, 5 ॾींहं ब्रिस्क वॉक कंदा, ठीकु आहे? त इहा हिकिड़ी नॉर्मल एक्सरसाइज़ आहे या फिज़िकल एक्टिविटी आहे जेके हिकिड़ो हाइपरटेंसिव पेशेंट शुरू में करे सघे थो। ईअं न करे त उहो ट्रेडमिल ते जेको आहे न 5-6 मैट्स ते हलियो वञे, ख़बर पए त चेस्ट पेन थी वियो ऐं इन्फॉक्शन थी वियो या एंजाइना थी वियो। इहो बिल्कुलु न आहे करिणो। तव्हां शुरू कयो था, आराम सां तव्हां शुरू कयो, 20 मिंटनि खां शुरू कयो, तव्हां वञो, ॿिए हफ़्ते तव्हां 30 मिंट कयो, उन खां ॿिए हफ़्ते तव्हां 40 मिंट कयो, 5 ॾींहं कयो हफ़्ते में ख़ाली पेट ते। मानी खाई वॉक न थींदी आहे। मानी खाइण सां पेट जी तरफ़ तव्हांजो दौरो रत जो थींदो आहे ऐं उन सां दिलि जी कॉन्ट्रैक्शन या कार्डिक आउटपुट वधी वेंदी आहे, हार्ट रेट वधी वेंदो आहे, उहो नुक़सानदेह थी सघे थो। त मानी खाइण खां पोइ वॉक न आहे करणी। यू हैव टू वॉक ऑन एम्प्टी स्टमक, ख़ाली पेट ते तव्हांखे वॉक करणी आहे। अच्छा नाज़रीन, हिते पंहिंजो जेको आहे वक़्तु थियो आहे उते ब्रेक जो इंशाल्लाह मुलाक़ात कयूं था हिकु नंढे ब्रेक खां पोइ। असां सां जुड़ियल रहो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन, ब्रेक ते वञण खां पहिरियां पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त अगरि कंहिंजो ब्लड प्रेशर वधी थो वञे या हिकु भेरो अगरि उनखे जेको आहे उहो हाइपरटेंशन थी थो वञे त कीअं एक्सरसाइज़ जे ज़रिए असां उनखे घटाए सघूं था। त डॉक्टर साहिबु, हाणे अॻियूं सुवालु इहो आहे त काफ़ी सारी जायुनि ते इहा शइ एडवर्टाइज़मेंट ॾिठीसीं त ब्लड प्रेशर ऐं शुगर जो मुकमिल ख़ात्मो, उन खां पोइ इहो आहे त जड़ी बूटियुनि सां उनजो इलाजु, हकीम आहिनि या वरी इन क़िस्म जा जेके अतई डॉक्टर चइजनि, क्वेक्स चइजनि, उहे इन शइ जी जेका आहे उहा दावा कंदा आहिनि। त अव्हां माशाल्लाह सां इन में काफ़ी कंसल्टेंट बि जेको आहे उहो स्पेशलिटी कई, सऊदी अरब में मुख़्तलिफ़ इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन सां बि जुड़ियल आहियो। तव्हांजो छा तासुरु आहे त जेकॾहिं हिकु भेरो ब्लड प्रेशर थी वञे थो त छा कंहिं दवा जे ज़रिए उनजो मुकमिल ख़ात्मो करे सघिजे थो, या वरी जेके इन क़िस्म जूं शयूं आहिनि उहे बसि हिकिड़ियूं स्कैम्स ऐं माण्हुनि खे हरू मिसगाइड करण जे लाइ आहिनि? सही, हाइपरटेंशन, डायबिटीज़, हाइपरलिपिडेमिया ऐं जेके रिमेटॉइड आर्थराइटिस आहिनि या आर्थरोपैथीज़ आहिनि, इहे सभु चयूं वेंदियूं आहिनि, या अस्थमा, इन्हनि खे चइबो आहे क्रॉनिक डिज़ीज़िस। इहे क्रॉनिक डिज़ीज़िस आहिनि जेके इलाही सालनि ताईं तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। सही, परमनेंटली तव्हां सां बीमारियूं तव्हांजी लाइफ में हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे कंट्रोल करिणो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त हाइपरटेंशन या डायबिटीज़ जंहिंजा बि जेके बि कॉज़िस आहिनि, जेके बि पैथोलॉजीज़ आहिनि जंहिंजे करे, मैकेनिज़म्स जे करे इहे ब्लड प्रेशर या डायबिटीज़ थींदी आहे, उन्हनि खे जड़ियूं बूटियूं त एड्रेस न कंदियूं मॉलिक्यूलर लेवल ते, उहो त दवाऊं ठाहियूं वयूं आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल, तव्हां बीटा ब्लॉकर्स था ॾियो, बीटा ब्लॉकर्स छा कंदी आहे? जड़ी बूटी नथी करे सघे उहा बीटा 1 रिसेप्टर तव्हांजी दिलि ते एक्ट कंदी, तव्हांजो हार्ट रेट खे घटाईंदी,
तव्हांजे कार्डिक आउटपुट खे घटाईंदी और तव्हांजो ब्लड प्रेशर घटाईंदी। कहिड़ी जड़ी बूटी जेको आहे बीटा 1 रिसेप्टर्स ते एक्ट कंदी? कान कंदी। ॿी ॻाल्हि आहे त तव्हां एंजियोटेंसिन कन्वर्टिंग एंजाइम इनहिबिटर्स एसी इनहिबिटर्स जेको पैरेंटोप्रिल कॉवर्सिल वग़ैरह चइबो आहे, उहो छा कंदी आहे? उहो तव्हांजे एंजियोटेंसिन 1 जेको आहे तव्हांजे लिवर जेको ब्लड वेसल्स में हूंदो आहे उनखे एंजियोटेंसिन 2 में कन्वर्ट जेको थींदो आहे, जेको एक्टिव कंपाउंड आहे उनजी कन्वर्जन खे रोके छॾींदी आहे। हाणे का जड़ी बूटी मूंखे ॿुधाए छॾियो जेकी एंजियोटेंसिन 1 खे एक्टिव एंजियोटेंसिन 2 ठहण में रोके। त इहे सभु फज़ूल ॻाल्हियूं आहिनि, टैबूज़ आहिनि ऐं मिसगाइडेंस आहे। का जेका हर्बल मेडिकेशन क्योर न आहे, छो जो के बि क्रॉनिक डिज़ीज़ आहिनि, हाइपरटेंशन या डायबिटीज़ आहिनि, उहो उनजे पैथोफिजियोलॉजिकल मैकेनिज़्म ते एक्ट कंदी आहे, उन में उनजो कंट्रोल कंदी आहे। ठीकु आहे न? ईअं न थींदो आहे त जेको आहे जड़ी बूटी ॾेई छॾियो बीटा 1 रिसेप्टर्स खे एक्ट कंदी और तव्हांजो कार्डिक आउटपुट और ब्लड प्रेशर घटाईंदी या एंजियोटेंसिन 2 खे इनहिबिट करे छॾींदी। अहिड़ो कुझु न आहे। इहे बिल्कुलु टैबूज़ आहिनि, इहे ग़लति अफ़वाहूं आहिनि, दीवारुनि ते लिखियल शइ आहिनि। हकीमनि जे तरफ़ वञणु इहो तमामु, उन्हनि में स्टेरॉइड्स पिया हूंदा आहिनि, उहो तव्हांजे ब्लड प्रेशर खे अञा ख़राबु कंदा, बल्कि उनखे ठीकु करण जे रादू उहो न कंदा। त हमेशह जेको आहे पंहिंजी दवाऊं वठो ऐं पंहिंजे प्रोफेशनल जेको हेयर केयर प्रोफेशनल आहे उनखे ॾेखारियो। अच्छा सर, हिन में काफ़ी सारी मैनेजमेंट त तव्हां ॿुधाए बि छॾी त जेकॾहिं ब्लड प्रेशर थिए थो त कहिड़ी कहिड़ी क़िस्म जूं दवाऊं ॾियनि था, पर प्रॉपर वे में अगरि जेकॾहिं आउं चवां त जेके असांजूं हींअर रिसेंट इंटरनेशनल मेडिकल गाइडलाइंस आहिनि उन्हनि जे अकॉर्डिंग अगरि कंहिंखे को ब्लड प्रेशर आहे, जीअं तव्हां डिफरेंट स्टेजिस ॿुधायूं ऐं वरी कट ऑफ वैल्यू ॿुधाई त हेतिरो ब्लड प्रेशर आहे त एलिवेटेड आहे, हेतिरो आहे त उहो हाइपरटेंसिव आहे, उन्हनि जी हिकिड़ी प्रॉपर ट्रीटमेंट कीअं हूंदी आहे, उन्हनि जे मैनेजमेंट जो प्लान जेको आहे उहो कीअं हूंदो आहे? साईं, मां वरी चवंदुमि त डिटर्मिन द स्टेज ऑफ हाइपरटेंशन। तव्हां हाइपरटेंशन जो स्टेज डिटर्मिन कयो, इहो एलिवेटेड ब्लड प्रेशर आहे या इहो स्टेज 1 आहे या स्टेज 2 आहे। स्टेज 1 में असां मोनोथेरेपी ते शुरू कंदासीं, या ऐं ॿी ॻाल्हि आहे त तव्हां स्टेज डिटर्मिन कयो, ॿियो तव्हां इस्टेब्लिश कयो कार्डियोवैस्कुलर रिस्क। इन जो 10 सालनि में 10 इयर्स में कार्डियोवैस्कुलर अपकमिंग कार्डिक इवेंट्स जो छा आहे, अगरि उहो 10% खां हेठि आहे ऐं जेको स्टेज 1 में ब्लड प्रेशर आहे त तव्हां लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन ते हली सघो था। अगरि स्टेज 1 में ब्लड प्रेशर आहे ऐं तव्हांजो कार्डियोवैस्कुलर रिस्क जेको आहे 10% खां मथे आहे त यू हैव टू स्टार्ट अ थेरेपी। तव्हां मोनोथेरेपी ते उनखे शुरू कंदो। हाणे ड्रग ऑफ चॉइसिस जेके आहिनि उहे हूंदियूं आहिनि एज जे हिसाब सां। ठीकु आहे, तव्हां यंगर एज ग्रुप में हो, 55 खां हेठि हो, या तव्हां 55 खां मथे हो। जे 55 खां हेठि वारो ब्लड प्रेशर हूंदो आहे उनखे चइबो आहे असां वेज़ोमोटर टाइप ऑफ हाइपरटेंशन। ठीकु आहे, जंहिंमें तव्हां जूं नालियूं उहे सिकुड़जी वेंदियूं आहिनि ऐं तव्हांजे नाड़ियुनि में प्रेशर वधी वेंदो आहे। त उन में असां उहो दवाऊं शुरू कंदा आहियूं जेके तव्हांजो वेज़ोमोटर टोन जेको आहे तव्हांजे ब्लड वेसल्स में उनखे घटि कनि। ठीकु आहे न? त उनखे चवंदा आहियूं असां एंजियोटेंसिन कन्वर्टिंग एंजाइम इनहिबिटर्स या ARBs। अच्छा, ॿियूं दवाऊं हूंदियूं आहिनि जेके 55 जे मथां ॾियणियूं पवंदियूं आहिनि। उहो कहिड़े क़िस्म जो हाइपरटेंशन आहे जेको 55 जे मथां थींदो आहे, उनखे चइबो आहे फ्लूइड रिटेनिंग टाइप ऑफ हाइपरटेंशन, जंहिंमें सॉल्ट ऑफ फ्लूइड तव्हां रिटेन कंदा आहियो ऐं उन में तव्हांखे तव्हां जूं 55 साल खां पोइ तव्हांजूं जेके वेसल्स आहिनि उन्हनि में रिजिडनेस अची वेंदी आहे, उन में कैल्सिफिकेशन ईंदी आहे। त असांखे उन में वेज़ो डायलेटर्स खपंदा आहिनि जेके वेसल्स खे डायलेट कनि, या तव्हांखे डायोरेटिक्स खपंदियूं आहिनि जेके तव्हां फ्लूइड रिटेन था कयो उनखे ऑफलोड कनि तव्हांजी किडनी मां ॿाहिरि कढनि। त इहो आहे फ्लूइड रिटेनिंग हाइपरटेंशन या फ्लूइड ओवरलोड हाइपरटेंशन, या हिनखे चइबो आहे वॉल्यूम डिपेंडेंट हाइपरटेंशन। वॉल्यूम वधी वियो तव्हांजे में, तव्हांजो फ्लूइड अची वियो, उनखे तव्हांखे कढणो आहे, हुन में तव्हां डायोरेटिक्स या कैल्शियम चैनल ब्लॉकर्स ॾींदो। अच्छा, हिकिड़ी हिन में मां शइ जेको आहे ॾाढी क्लियर कंदुमि, असांजी ब्लैक पॉपुलेशन, ठीकु आहे न, असां वटि ब्लैक पॉपुलेशन मां मुराद सर असांजी कारो रंग जिन जो हूंदो आहे, जीअं नीग्रोस आहिनि, सांवरो जीअं मकरानी तव्हां वटि अचनि था, इन्हनि जी जेकी रेनिन लेवल्स आहिनि ॾाढी घटि हूंदियूं आहिनि। इन्हनि जो जेको हाइपरटेंशन हूंदो आहे उहो फ्लूइड रिटेनिंग हाइपरटेंशन हूंदो आहे। त उन में असां कैल्शियम चैनल ब्लॉकर्स ऐं डायोरेटिक्स ॾींदा आहियूं। वेज़ो एक्टिव उन में सब्सटेंसिस घटि ठहंदा आहिनि, इन करे असां वेज़ोमोटर
खे जेको ट्रीट कंदा आहियूं असां उन में न कंदासीं, असां उन्हनि खे उहे दवाऊं ॾींदासीं जेके असां कैल्शियम चैनल ब्लॉकर्स चवंदा आहियूं, उहे वेज़ोडाइलेटर्स हूंदा आहिनि, ऐं जेको फ्लूइड खे तव्हांजे जिस्म मां सॉल्ट खे कढंदा आहिनि जिन खे डायोरेटिक्स चइबो आहे। त इहे ॾाढो इम्पोर्टेंट आहे त 55 साल खां मथे ऐं ब्लैक हाइपरटेंसिव पॉपुलेशन ऐं 55 साल खे हेठि जेके वेज़ोमोटर टाइप ऑफ हाइपरटेंशन हूंदो आहे। इहो ब्रिटिश थोरेसिक हाइपरटेंसिव सोसाइटी जा गाइडलाइंस आहे, रिपोर्ट 4, उन जे हिसाब सां मां तव्हांखे इहो रेफरेंस पियो ॾियां। अच्छा, बहरहाल इन में डॉक्टर साहब एज सां रिलेटेड ऐं जेके कुदरती तौर ते अलाह साईं जेको आहे उहो अगरि रंग थोरो उनजो सांवरो आहे त उन जे हवाले सां इन शयूं जेके उहे ॻाल्हियूं थियूं। बहरहाल इहे हिकु डॉक्टर जे लाइ अहम आहिनि, जेके जूनियर डॉक्टर्स आहिनि अगरि उहे इन शइ खे ॾिसनि था त असां वटि हूंदो आहे जीअं हिकिड़ो मेल आहे उन में उनजा जेके आहिनि उहे रिस्क फैक्टर्स वधीक हूंदा आहिनि, एज वधीक रिस्क फैक्टर्स वधीक हूंदा आहिनि। उनखां पोइ अगरि कुदरती तौर ते उनजो जेके कलर जो जेका डिस्कलरेशन या वरी उनखे चइजे त जेकॾहिं अलाह साईं जेनेटिक्स आहे, जेनेटिक्स में उन्हनि में इहा शइ थी आहे त उहा शइ थिए थी। डॉक्टर साहब कॉम्प्लिकेशंस कहिड़ियूं आहिनि हाइपरटेंशन जूं? साईं कॉम्प्लिकेशंस खे असां चवंदासीं टारगेट ऑर्गन डैमेज, जेको मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त तव्हांजा एतिरो एलिवेशन थी वञे ब्लड प्रेशर जो जंहिंमें तव्हांजा ऑर्गन्स आहिनि या अज़ा आहिनि उन्हनि खे डैमेज थिए। सभिनीनि खां मथे ईंदासीं असां ब्लड वेसल्स ते, त तव्हांजी रत जूं नालियूं आहिनि उन्हनि में छा थींदो आहे त रत जी नालियुनि में जॾहिं प्रेशर वधंदो आहे त उहो थिन आउट करे वेंदियूं आहिनि, उन्हनि खे बलूनिंग थी वेंदी आहे, उन्हनि जो आउटर वॉल जेके आहिनि उहे खुली वेंदियूं आहिनि बलून वांगुरु, जीअं बलून खुलंदो आहे उन खे चवंदा आहियूं असां एन्यूरिज़म्स। त एन्यूरिज़म्स थी वेंदा आहिनि, उहो रप्चर जॾहिं कंदा आहिनि ब्रेन में त तव्हांखे हेमरेजिक स्ट्रोक थींदो आहे। तव्हांजी अहिड़ो स्ट्रोक फॉलिश थींदी आहे जंहिंमें तव्हांजी रत वहंदी आहे ब्रेन में, जेके हेमरेज चइबो आहे, ब्रेन हेमरेज चइबो आहे। ठीकु आहे। ॿियो आहे त नालियुनि में ॿियूं छा छा शयूं थींदियूं आहिनि, जॾहिं उन में घणो ब्लड प्रेशर थींदो आहे त तव्हांजी नाली जे अंदरि हिकिड़ी लेयर हूंदी आहे उनखे एंडोथीलियम चइबो आहे, उहा रप्चर करे वेंदी आहे। जॾहिं रप्चर कंदी आहे त उन में फैट डिपोज़िशन बि थींदी आहे, जंहिंमें एथरोस्क्लेरोसिस आहे, कोलेस्ट्रॉल जॾहिं माण्हुनि जो हाई थींदो आहे हाइपरटेंशन में, उन्हनि जी लिपिड कलेक्शन तव्हांजे हेठों एंडोथीलियम में थींदी आहे। ऐं ॿियो आहे त रत जा क्लॉट्स ठही वेंदा आहिनि। ठीकु आहे, उहो बाद में ईंदासीं, पर एथरोस्क्लेरोसिस थींदी आहे जो जंहिंमें प्लेक ठहंदो आहे जॾहिं तव्हांजी कोलेस्ट्रॉल जी डिपोज़िशन थींदी आहे, हिनखे एथरोस्क्लेरोसिस चइबो आहे, उनजी एक्सेलरेशन थी वेंदी आहे हाइपरटेंशन में। हाणे अचूं था हार्ट में, दिलि में छा थींदो? अच्छा सर, जेकॾहिं थोरो हिन में शॉर्ट वे में पाण कयूं, असां वटि टाइम जी थोरी कमी आहे, त हिन में जेकॾहिं कहिड़ा कहिड़ा ऑर्गन डैमेज थियनि था हिनखे शॉर्ट वे में अगरि? हा, हार्ट में जेको अक्यूट आहे उन में हार्ट अटैक थींदो आहे। ठीकु आहे, उन में हार्ट फेलियर थींदो आहे। अगरि लॉन्ग टर्म में ॾिसूं था त उन में तव्हांजी दिलि जी जेकी दीवार आहे उहा थुली थी वेंदी आहे, उनखे लेफ्ट वेंट्रिकुलर हाइपरट्रॉफी चइबो आहे। ब्रेन में जेको आहे अक्यूट इवेंट कहिड़ो ईंदो? हेमरेज, नाली फाटी पवंदी। ठीकु आहे, त उनखे अक्यूट हेमरेजिक स्ट्रोक चइबो आहे। क्रॉनिक जे लॉन्ग टर्म में थींदो त उनखे पेशेंट खे जेको आहे उहो एपिलेप्सी या मिर्गी जा दौरा पइजी सघनि था, या एनकेफेलोपैथी थी सघे त एॾो ब्लड प्रेशर चढ़ी वञे त अखि उन में इन्वॉल्व थी वञे। इहे आहिनि ब्रेन में। किडनी में छा थींदो? किडनी में अक्यूटली छा थींदो? हेमिचूरिया थींदो, ब्लड जो पैसेज अची वेंदो रत में, पेशाब में, पेशाब में रत वहणु शुरू थी वेंदी। ॿी ॻाल्हि आहे त अगरि लॉन्ग टर्म में हाइपरटेंशन त गुर्दे ते छा असरु पवंदो? तव्हांजी प्रोटीन लीक करणु शुरू कंदी पेशाब में, या तव्हांजी हिकिड़ी कीमिया चइबो आहे क्रिटिनिन, उहो 1.5 मिलीग्राम % खां मथे चढ़ी वेंदी। डॉक्टर साहब, अव्हांजे तरफ़ां आख़िरी कहिड़ो मैसेज आहे असांजी पॉपुलेशन जे लाइ? सही, मां चवंदुमि पहिरियों त तव्हांजी एज थी वञे 18 सालनि खां मथे त तव्हां स्क्रीन कयो हाइपरटेंशन खे। दिस इज़ अ मोस्ट इम्पोर्टेंट मैसेज फॉर माई पॉपुलेशन। मां पंहिंजनि ॿुधण वारनि खे महिरान टीवी जी तवसुत सां इहो ॾाढो इम्पोर्टेंट मैसेज थो ॾियणु चाहियां त तव्हां स्क्रीन कयो, तव्हां तशख़ीस कयो त तव्हांखे 18 सालनि खां पोइ हाइपरटेंशन आहे या न आहे। ॿी ॻाल्हि आहे त सिगरेट छॾे ॾियो, स्टॉप स्मोकिंग, स्मोकिंग छॾियो, लाइफ स्टाइल ते अचो, बिहेवियर ते, हेल्दी खाधो खाओ, सॉल्ट खे घटि यूज़ कयो, फास्ट फूड्स खे घटि यूज़ कयो, एक्सरसाइज कयो, वॉक कयो, ऐं प्रॉपर निंड जो
मिक़दार उहो तव्हां वठो जेके 8 बहितरीनु कलाक ॻाल्हि हूंदा कई आहिनि। त डॉक्टर साहिबु जेकॾहिं तव्हांखे ब्लड प्रेशर खां निजात जेकॾहिं खपे ई त उनखे तव्हां कीअं कंट्रोल करे सघो था, त सभ खां पहिरियां पंहिंजी डाइट ऐं लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन ते उन्हनि ते ध्यानु ॾियो। नाज़रीन, हिते जेको आहे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थिए थो। इंशाअल्लाह अवां सां मुलाक़ात थिए थी नई हफ़्ते हिकु नई जेका आहे उहा बीमारी ते। जेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।